सीनियर सिटीज़न एसोसिएशन के सदर दरिया खान बलोच की सालगिरह जो अहवाल। रिपोर्ट मंसूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद के सदर मोहतरम दरिया खान बलोच पारां पंहिंजी सालगिरह की खुशी में हैदराबाद क्लब के हाल में एसोसिएशन के साथियुनि खे रात जी मानीअ ते पाण सां शरीक करण के मौक़े ते आगा सैफुल्ला खान तारुफ़ी लफ़्ज़नि में सालगिरह की खुशी ते पंहिंजे तरफ़ां ऐं एसोसिएशन के दोस्तनि पारां मुबारकूं पेश कयूं। इन तकरीब नायब सदर अगणो प्रो वाइस चांसलर म्यूट कैंपस जैकमाबाद सैयद फरमान अली शाह, नज़ाकत अली फाजरानी, करम अली रिंद, मंजूर हुसैन कालरो समेत बुज़ुर्ग मेंबरन अब्दुल हकीम दायो, वसायो खान साहिबान सां गॾु नज़ीर अहमद मेमण, मोहम्मद इकबाल मेमण, इंजीनियर रियाज़ अहमद, अती सलमा कादरी, लोंग खान जखरानी, नज़ीर अहमद शेख, बशीर खान जतोई, मीरचर नेसर, गुलाम मुस्तफ़ा सहड़, अमीर दोस्तन खां सिवा औरतुनि मेंबरनि में आपा नज़ीर नाज़, मैडम कज़बानू, दर्स अदी नीलोफर भुट्टो, अदी रशीदा साहिबा जिन शरीक थी तोहफ़ा गुलदस्ता पेश कंदे लुंगियूं, अजरकूं ऐं गुलनि जा हार पाराए सालगिरह जूं मुबारकूं ॾींदे मुख़्तसिर तकरीब खे रौनकूं बख़्शियूं। मिस्टर जतोई पंहिंजनि सदा मलूक तोहफ़नि खां सवाइ महिमान लामानीअ में खुशबूदार सिंधड़ीनि अंबनि जे ख़ासि लज़ीज़ जिन सां वात मिठो करायो। आख़िर में सदर दरिया खान बलोच तरफ़ां सभिनी सॼण ख़ासि करे अदीबनि जी शिरकत ते सननि थोरा मञिया विया।